एक नेक बख्त जवान हर वक्त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर रहंदो हो। एक ॾींहुं हज़रत कलीमुल्लाह अलैहिस्सलाम खे अर्ज़ कयाईं त अए साईं, मूंखे जानवरनि जे ॿोलियुनि सिखण जो शौक़ु आहे। रात ॾींहुं दामनगीर इहो ज़ौक़ आहे। अवां दिल सां दुआ करियो त ख़ुदा ताला मूंखे इहो इल्म अता करे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम केतिरा दफ़ा नौजवान जी इहा ॻाल्हि टारे छॾी, मगर हुन इहा ॻाल्हि असुल बि न विसारी। घणनि इंसाननि जी इहा आदत हूंदी आहे त जंहिं ॻाल्हि खां बि मनो कबनि तंहिं ॻाल्हि ते ज़ोर पिया ॾींदा। आख़िर हिकु ॾींहुं हज़रत कलीमुल्लाह अलैहिस्सलाम बारगाह ख़ुदावंदीअ में उन जवान बाबति दुआ पेश कई। जवाब आयो त मूं इंसान खे अक़ुल ऐं इख़्तियार ॾिनो आहे। हू मर्ज़ीअ में मुख़्तार आहे ऐं आहे पंहिंजे आमाल जो ख़ुदि ज़िम्मेदार। भले उनखे हैवाननि जूं ॿोलियूं सेखार, बसि उन शख़्स खे इहो इल्मु अता थी वियो। ॿिए ॾींहुं जॾहिं उहो शख़्स शाम जी मानी खाई घर जे अङण में घुमी फिरी रहियो हो ऐं संदसि बानी जीअं दस्तरख़्वान छंडियो, तीअं उन मां हिकु बूटी हेठि किरी पई। कुतो खणण लाइ अॻिते वधियो। पासे में कुकुड़ बीठो हो जो बूटी खणी वियो। कुतो कुकड़ खे चवण लॻो त हॾे ऐं बूटीअ ते मुंहिंजो हक़ु आहे ऐं अन्न दाणे ते तुंहिंजो हक़ु आहे। तो मुंहिंजो हक़ु मारियो आहे। कुकड़ चयो त सबुर कर, सुभाणे असांजे आका जो ॾांद मरंदो, पोइ ड्रओ पियो कजांइ। नौजवान हीअ ॻाल्हि ॿुधंदे ई ॾांद पैसनि में विकिणी छॾियो। कुते कुकड़ खे हिठ फिठ कई। हुन चयो त मूं जेको चयो हो सो सरासर सच हो। ॾांद जंहिं वरितो उन जे घर वञी मुओ। हाणे आका जे घोड़े जो ख़ैरु कोन्हे। नौजवान इहा ॻाल्हि ॿुधी वरिती ऐं घोड़ो बि खपाए छॾियईं। कुतो कुकड़ खे चवण लॻो त आका घोड़ो बि खपाए छॾियो। कुकड़ चयो त आका इहा ग़लती कई आहे, पर हाणे सुभाणे परीहं आका जे मरण जो मौक़ो आयो आहे। पोइ घणाई नान हलवा ऐं भत बाट पिया थींदा। उमेद त तोखे बि कुझु न कुझु हिसो ॾींदा, पोइ मौज वठजांइ। इहा ॻाल्हि ॿुधी मौत जे डप खां नौजवान जा हवास ई ख़ता थी विया। डोड़ंदो डोड़ंदो सिधो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पहुतो ऐं अची अर्ज़ु रखियईं त साईं, जानवरनि जे ॿोलियुनि सम्झण जो इल्मु मूंखां वापसि वठ, मगर मौत खां मूंखे बचाए। हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त अल्लाह जी तक़दीर नाहे टरंदी, इहा आख़िर परंदी आहे। मूंखे ख़बर हुई त जानवरनि जे ॿोलियुनि जो इल्मु तो लाइ नुक़सानकार आहे, मगर तो न मञियो ऐं पाण पंहिंजो मौत तो ख़रीद कयो। हाओ, मां इहा दुआ घुरां थो त ख़ुदा तोखे ईमान सां दुनिया मां लॾाए। इहे ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं त नौजवान खे उल्टी आई। हालत बिगड़ण लॻी। माण्हू हुनखे घर ताईं मस खणी विया, पर हुन जो दम परवाज़ करे वियो। दोस्तो, मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जो नबीअ जो चवणु नथो मञे सो हलाकत में थो पवे। इंसान खे माल जे नुक़सान ते ग़म थियणु न घुर्जे, छाकाणि त उहो नुक़सान उन जी जान जो सदक़ो आहे। इन सबबि बला टरी थी वञे। हर इंसान खे ग़ैब जो इल्मु अता न थियणु, इन में बि हिकमत इलाही आहे। जेकॾहिं हर हिकु इंसान खे इहो इल्मु अता थिए हा त इन्हीअ जे करे ज़िंदगी वबाल थी पवे हा, हर वक़्तु ग़म ऐं अलम में रहे हा। तंहिं करे सच आहे त अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूं ते मूं पिरियुनि भोराईअ में भाल कया। दोस्तो, उमेद कजे थी तव्हांखे असांजी अॼु जी वीडियो बि ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर बि कंदव। जेके अव्हांजा प्यारा दोस्त आहिनि उन्हनि खे कमेंट बॉक्स में मेंशन बि ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादर कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।